सांगड़ मावा के ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ SSP सांगड़ कैप्टन सदाम हुसैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गुज़िरियल 8 इनामात याफ़्ता ॾोहारी जिन में मुराद अली रिंद, गुलखान रिंद, कंजू रिंद, लखाडिनो रिंद, महराब उर्फ कालू रिंद, जुमन रिंद, सदोरो रिंद ऐं गुलाम रसूल खे गिरफ़्तार कियो वियो आहे, जिन जी गिरफ़्तारीअ ते सिंध हुकूमत पारां मजमूई तौर 54 लख रुपया इनाम मुक़ररु कयो वियो। ॾोहारियुनि सां पुलिस मुक़ाबलनि जा 21 वाक़िया थिया, जिन में 32 ख़तरनाक जवाबदारनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कियो वियो। उन खां अलावा संगीन ॾोहनि में मुलविस 360 इश्तिहारी ऐं 294 रूपोश जवाबदार गिरफ़्तार किया विया। 196 माण्हुनि वटां ख़तरनाक क़िस्म जा गैर क़ानूनी हथियार, जिन में 25 शॉट गन्स, 3 राइफलियूं, 168 पिस्टल, रिवाल्वर ऐं माउज़र हथ कया विया आहिनि। मंछा जी लानत जे ख़ात्मे लाइ कयल कोशिशुनि जे नतीजे में 716 केस दाख़िल करे 897 मंछात फरोश गिरफ़्तार करे संदन कब्ज़े मां 15 मण वधीक चर्स ऐं 4 किलो खां वधीक आफ़ीम, 16,842 लीटर देसी शराब ऐं 230 पके शराब जूं बोतलूं हथ कयूं वयूं आहिनि। गुटका मावा मेनपुरी जी पैदावार ऐं विकिरे ख़िलाफ़ कार्रवाई कंदे 532 केस दाख़िल करे 668 मंछात फरोश गिरफ़्तार करे 9,823 किलोग्राम गुटका मावा ऐं मेनपुरी हथ कई वई, जॾहिं त मंछा जी स्मगलिंग में इस्तेमाल थींदड़ मुख़्तलिफ़ गाॾियुनि में 5 ट्रैक्टर, 1 मिनी बस, 10 कारियूं, 1 शेज़ोर, 3 डाटसन, 1 सुज़ुकी, 88 मोटरसाइकिलियूं, 5 रक्षा, 1 जीप, 1 डबल कैबिन ऐं 10 मज़दा कब्ज़े में पुलिस वरितियूं आहिनि। 2 करोड़ 53 लख 26 हज़ार रुपयनि जे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जूं चोरी थियल गाॾियूं हथ कयूं वयूं आहिनि, जिन में 3 कारियूं, 1 ट्रक, 1 ट्रैक्टर ऐं 47 मोटरसाइकिलियूं शामिल आहिनि। ट्रैफ़िक कानून जी भञकरीअ ते 4,676 गाॾियुनि खे चालान कयो वियो ऐं ॾंड जी सूरत में क़ौमी ख़ज़ाने में 29,17,100 रुपया जमा कराया आहिनि।